दोस्तों जीअं त उस्ताद जलाल चंद जो जरजंग में तमामु वॾो मक़बूल हूंदो हो ऐं दोस्तों वॾो फ़नकार हो, वॾो कलाकार हो ऐं दुनिया में पूरी दुनिया में मक़बूल थी वियो। सिंध, पंजाब, बलूचिस्तान पूरे मुल्क में ॿुधियो वियो। दोस्तों उस्ताद जलाल चंद जी मशहूरी ॾिसी करे जेके कैस्ट कंपनियूं आहिनि उहे धोखेबाज़ी ते लही आयूं। कैस्ट कंपनियूं जेको आहे उस्ताद जलाल चंद जी इजाज़त खां बग़ैर कुझु कैस्टूं कढणु लॻियूं। उनमें जेके उस्ताद जलाल चंद जा प्राइवेट महफ़िलुनि जा कलाम गॾु करे कैस्टूं पिया कढनि ऐं वरी पंहिंजी मर्ज़ी सां। ऐं दोस्तों जेके उस्ताद जलाल चंद जा हिट कलाम हूंदा हुआ उहो गॾु करे उन जूं कैस्टूं पिया कढनि। 10 कलाम करे जेके हिट उस्ताद जलाल चंद जा कलाम हूंदा हुआ। पोइ दोस्तों उस्ताद जलाल चंद खे कावड़ चढ़े पई त हीअ कनि छा था। दोस्तों कैस्ट कंपनियूं जेके बसि उहो कमाइण जे चकर में लॻी वियूं। दोस्तों उन्हनि चयो त बसि उस्ताद जलाल चंद जो नालो ई कामयाबी आहे। उस्ताद जलाल चंद जो बसि ख़ाली फ़ोटो लॻाईंदासीं, आवाज़ कंहिं ॿिए कंहिंजो ॾेई छॾींदासीं त कैस्ट हली वेंदी। ऐं उस्ताद जलाल चंद जा शागिर्द तमामु घणा हूंदा हुआ, उहे हूबहू उस्ताद जलाल चंद जहिड़ो आवाज़ पिया कढनि। कैस्ट कंपनियूं जेको इन ॻाल्हि जो फ़ाइदो वठणु पियूं चाहिनि। दोस्तों उस्ताद जलाल चंद जी इजाज़त खां बग़ैर लिख छिप में हिकिड़ो एल्बम कढियो। दोस्तों उन एल्बम में उस्ताद जलाल चंद जी जॻह ते सफ़ा जलाल जो आवाज़ ॾिनो वियो। नालो जेको आहे उस्ताद जलाल चंद जो ॾेई करे, उस्ताद जलाल चंद जो फ़ोटो ॾेई करे कैस्ट कंपनी जेको आहे उहो नालो कढियो त बाबा हे जेको आहे एल्बम उस्ताद जलाल चंद जो आहे। पोइ दोस्तों रिलीज़ कयऊं, पर जेके उस्ताद जलाल चंद जा चाहींदड़ हुजनि, परस्तार हुजनि, उहे त आवाज़ सुञाणनि पिया बाबा हीअ आवाज़ उस्ताद जलाल चंद जो आहे, सफ़ा आवाज़ जलाल जो आहे। ही दोस्तों कैस्ट कंपनी जे अॻु में ऐं उस्ताद जलाल जे चंद जे खां बि अॻु में पहिरियां उस्ताद सफ़ा जलाल खे ख़बर पइजी वई त इहो वाक़ियो ईअं थी वियो आहे। पोइ दोस्तों सफ़ा जलाल जेको आहे उस्ताद जलाल चंद जे वटि हली वियो मोरे में। उहो उस्ताद जलाल चंद जे वटि हली वियो ऐं तंहिं टाइम ते उस्ताद जलाल चंद जी तबियत सही न हुजे। दोस्तों उस्ताद जलाल चंद जो पंहिंजे इलाज लाइ राजपुताना अस्पताल वञे पियो। पोइ सलाह जेको आहे सफ़ा जलाल उस्ताद जलाल चंद खे चयो त बाबा ॻाल्हि ॿुध, उस्ताद मुंहिंजे आवाज़ सां कैस्ट कंपनी हिकिड़ी कैसेट रिलीज़ कई आहे ऐं नालो बि तुंहिंजो ॾिनो अथनि ऐं फ़ोटो बि तुंहिंजो ॾिनो अथनि। पोइ उस्ताद जलाल चंद चयो बाबा हीअ कैस्ट कंपनी वारा त ज़ोर इन्हनि खे असां छा था करे सघूं, हीअ असांजी ॻाल्हि न मञंदा, इन्हनि खे सिर्फ़ु पैसनि जी ज़रूरत आहे, रुॻो पैसनि जी ज़रूरत आहे, पैसनि जी बुख आहे इन्हनि खे। पोइ दोस्तों उस्ताद जलाल चंद खे कावड़ त घणी हुजे। पोइ उस्ताद जलाल चंद सफ़ा जलाल खे चयो बाबा इहो तुंहिंजो ॾोह त कोन्हे, इहो कंपनी जो ॾोह आहे। पोइ इन्हनि खे ॾिसंदासीं, हींअर मुंहिंजी तबियत सही न आहे, मां हींअर वञा थो इलाज लाइ हैदराबाद, वापसी ईंदुसि त पोइ ॾिसंदासीं इन ॻाल्हि खे। पोइ दोस्तों जेको इहो 75 एल्बम हो जेको उस्ताद जलाल चंद जे नाले सां कढियो, सफ़ा जलाल जो आवाज़ हुजे ऐं माण्हुनि खे ख़बर पइजी वई उस्ताद जलाल चंद जो जॾहिं वापसी में आयो। पोइ दोस्तों उस्ताद जलाल चंद खे वॾी कावड़ हुजे। उस्ताद जलाल चंद जो कैस्ट कंपनी ॾे वियो, हुते जेॾी महिल वियो त हुनजा परस्तार उस्ताद जलाल चंद जा जाम गॾु थी विया। पोइ उस्ताद जलाल चंद जा जेके परस्तार बि 100 जी तादाद में गॾु थी विया। पोइ पुछण लॻा उस्ताद जलाल चंद छा थियो आहे। कैस्ट कंपनी वारा जेके आहिनि नालो मुंहिंजो था ॾियनि ऐं आवाज़ मुंहिंजे शागिर्दनि जो था ॾियनि, हीअ कनि छा था। बसि अॼु मां हिननि खे कोन छॾींदुसि, हिन कंपनी खे ऐं बाहि ॾींदुसि। पोइ दोस्तों कंपनी वारा उस्ताद जलाल चंद जे पेरनि ते किरी पिया, उस्ताद जलाल चंद खां माफ़ी पिया वठनि। दोस्तों पोइ उस्ताद जलाल चंद चयो बाबा तव्हां इहो धंधो कहिड़ो अख़्तियार कयो आहे। पोइ उस्ताद जलाल चंद खां माफ़ी घुरियऊं, पेरनि ते किरी पिया, चयूं बाबा बख़्शरायूं, चयूं बाबा आईंदा अहिड़ी ग़लती न कंदासीं, ॿीहर न कंदासीं अहिड़ी ग़लती। उस्ताद जलाल चंद चयो बाबा जंहिंजो आवाज़ हुजे उन जो ई फ़ोटो रखो, ॿी ॻाल्हि त तव्हां मूंखां पुछा ई न कई आहे। मुंहिंजो एल्बम ॾिनो आहे, मां कॾहिं तव्हां वटि एल्बम रिलीज़ करायो आहे। पोइ उन्हनि चयो असां मिड़ई ईअं हलायोसीं, मिड़ई ईअं। पोइ उस्ताद जलाल चंद चयो भाई ईअं न हलायो, इहो ग़लति कमु आहे। तव्हां माना असां उस्ताद ऐं शागिर्दनि खे विड़ायो था न पाण में, तव्हां रुॻो पंहिंजे कमाइण में लॻा आहियो। अॼु खां वठी मां तव्हां वटि कैस्ट कंदुसि ई कोन। पोइ दोस्तों उस्ताद जलाल चंद खे ॾाढो बख़्शरायूं, मिठो कयूं, सफ़ा सम्झ मजबूर थी करे उस्ताद जलाल मिठो कयूं। उस्ताद जलाल चयो ठीकु आहे, हीअ ग़लती थी वई, ख़ैरु आहे, पर आईंदा अहिड़ी ग़लती थी त मां हिन कंपनी खे बाहि ॾींदुसि। पोइ दोस्तों ईअं छॾा थियो। पोइ उस्ताद जलाल चंद बख़्शो, चई बाबा हे कंपनी वारा कंहिंजा बि कोन्हनि, हे सिर्फ़ु पैसनि जा बुखिया आहिनि, जिथे पैसो ॾिसंदा उते पंहिंजो दीन ईमान विकिणी वेही रहंदा। दोस्तों ॾोह हुन में सफ़ा जलाल जो बि कोन हो। हुनखे चयूं उस्ताद सफ़ा जलाल खे त असां तुंहिंजे नाले ते कैस्ट हलाईंदासीं, सफ़ा जलाल जे नाले ते उस्ताद जलाल चंद जो शागिर्द। दोस्तों उन्हनि ठगी वारो कमु करे ऐं जेको उस्ताद जलाल चंद जो फ़ोटो ॾेई करे उन्हनि कैस्ट हलाई। दोस्तों इहो वाक़ियो थियो 75 एल्बम वारो।
हुन खां पोइ उस्ताद जलाल चंद जॾहिं दब पटी त हुन खां पोइ वरी अहिड़ी ग़लती उन्हनि कंपनी कान कई। दोस्तों उम्मीद त हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणी पसंदि आई हूंदी। अगरि वीडियो पसंदि अचे त असांखे लाइक करे सब्सक्राइब करे ऐं कमेंट ज़रिए पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। मां आहियां तव्हांजो भाउ नेक मोहम्मद, तव्हां ॾिसी रहिया सिंधी म्यूज़िक स्टेशन ज़िंदगी रही त अॻी वीडियो में गॾु।